नौंदरो गढ़ी खुदावत भुट्टो थाणे जी हद मीरपुर भुट्टो भरिसां जेहाद आणी तकरार तां हथियार बदन मोटरसाइकिल ते वींदड़ 7हीं क्लास जे शागिर्द मथां फायरिंग करे खेसि क़तल करे छॾियो। ॻोठ मोहम्मद अज़ीम ॾाणी वासी 7हीं क्लास जो शागिर्द रिज़वान पुट मोहम्मद हसन ॾाणी गोलियूं लॻण करे थॾे ते ॿाहिरिजी वियो। वाक़े जी इतलाह ते गढ़ी खुदावत भुट्टो थाणे जी पुलिस पहुची मक़तूल शागिर्द जो लाश खणाए नौंदरो इस्पताल पहुचायो वियो। मक़तूल सौट रिज़वान 7हीं क्लास जो शागिर्द आहे जेको ॻोठ खां मोटरसाइकिल जो पंचर ठाहिण मीरपुर भुट्टो अची रहियो हो। जेहाद हथियार बदन फायरिंग करे खेसि क़तल करे छॾियो। सौट अब्दुल फताह ॾाणी असांजो जहिड़े सां को बि तालुक़ या वास्तो नाहे। जेहाद हथियार बदन ॾाणी हुजण जे करे असांजी 7हीं क्लास जे शागिर्द खे बेदर्द सां क़तल कयो आहे। बेगुनाह क़तल थियल सौट रिज़वान ॾाणी खे कंदड़ जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जेहाद ॾाणी धुरियुनि में काराई मामले तां तकरार हलंदड़ आहे जंहिं में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धुरियुनि हिक ॿिए जा माण्हू क़तल कया आहिनि। हीउ वाक़ियो बि साॻी तकरार तां पेश आयो आहे। वधीक जांच करे रहिया आहिनि। जल्द कातिलनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। एसएचओ गढ़ी खुदावत भुट्टो हुज़ूर कोट जूणे जो।